नाज़रीन कंबर जे हसन अली मेमोरियल पब्लिक हाई स्कूल में हिक सिंध हिक सकाफ़त जे सिरे हेठ भी सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। रिपोर्ट करियो आहे पीर कयूं। नाज़रीन हसन अली मेमोरियल पब्लिक हाई स्कूल कंबर में सकाफ़ती तकरीब कोठाई हुई है। इन सिलसिले में मौजूद हिते उस्तादन शागिर्दन से गाल बोल कंदासीं तो पंहिंजे सकाफ़ती ॾींहं खे कीअं मल्हायो। अॼु असां पंहिंजे स्कूल में हीअ एकता जो ॾींहुं मल्हाए ॾाढो ख़ुशी वारो हिकु मूमेंट असां महसूसु कयो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी वारी फीलिंग थी थिए ऐं असांखे इहो मतिलबु शान आहे पंहिंजी सिंध अमड़ ते त असां मतिलबु मोहन जे दड़े खां बि अॻिते असां हिकिड़ी शानदार ज़िंदगी बसर करे रहिया हुआसीं ऐं हाणे ताईं बसर कंदा आया आहियूं। साईं ही जेको असां सकाफ़त जो ॾींहुं पिया मल्हायूं इहा असांजे लाइ कंहिं बि ईद खां घटि ॾींहुं न आहे। असां हिन सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदे दुनिया खे मैसेज पिया ॾियूं त सिंधी क़ौम, सिंधी कल्चर, सिंधी तहज़ीब तमामु घणी महज़िब आहे। असांजी जेका हीअ तहज़ीब आहे इहा 5000 साल पुराणी तहज़ीब आहे ऐं असां 5000 साल अॻु बि जॾहिं दुनिया झंगनि में जबलनि में रहंदी हुई, ॿेलनि में रहंदी हुई त सिंधी माण्हू शहर ॾियूं मोहन जे दड़े खे आबाद कयूं वेंदा हुआ। हीउ जेको प्रोग्राम आहे स्पेशली उहो असां डेडिकेट था कयूं मां पंहिंजे भाउ खे साकिब हकड़ो खे, जंहिं हिन सकाफ़त हिन कल्चर जे करे पंहिंजी जान निशावर कई, पंहिंजी जान कुर्बान कई। जीअं त मां पंहिंजी तक़रीर में ॿुधायो हुयो त सिंध किथां खां आहे, सिंध जी इहा जेकी रस्मूं रवायतूं किथां खां हलंदियूं आहिनि। सिंध हमेशह असां सिंधियुनि जी हिकिड़ी शान बणिजी आई आहे। अगरि सिंध न हुजे हा त असां सिंधियुनि खे काई पहचान ई न हुजे हा। हे कपिड़ो हे पहचान आहे असांजी, सिंधी हिकु पहचान आहे सिंधियुनि जी। दुनिया में केतिरियूं सकाफ़तूं आहिनि पर असां फ़ख़्रमंद आहियूं जो असां हिकु सिंधी आहियूं, हिकु सचा सिंधी आहियूं। असांजी रगुनि में सिंधी खून आहे, जोश आहे। असां तमामु सुठे नमूने सां मल्हाए रहिया आहियूं ऐं असांखे ॾाढो मतिलबु मज़ो अची रहियो आहे। असां इंजॉय करे रहिया आहियूं ऐं सभु हिते इंजॉय करे रहिया आहियूं। असांखे घुरिजे त असां इहो ॾींहुं मतिलबु मल्हायूं तमामु सुठे नमूने सां ऐं मां इहो ई चवंदमि त इहो ॾींहुं सभु जोश ऐं जज़्बे सां मल्हाइनि। नाज़रीन अव्हां ख़ूबसूरत ॿारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असीं पंहिंजी सकाफ़त खे ईद जी ख़ुशीअ जी मल्हाए रहिया आहियूं ऐं सकाफ़त जा हर साल ॾियारा जॾहिं अचनि था उन्हनि जे लाइ असीं भरपूर तयारी कयूं था। कैमरामैन अली अकबर चांडियो सां गॾु पीर कयूं, धरती टीवी न्यूज़ कंबर। Oh